कोटडीजे में सौटरन नौजवान ते वहशियाणो तशद्दुद ऐं तज़लील कंदे खेस मर्डींग करे छॾियो। कोट बंगलो दुकानदार एसोसिएशन जे नायब सदर एजाज अली वसाण खे पंहिंजे ई बिरादरीअ जा माण्हू सख़्त तशद्दुद ऐं तज़लील करण बाद खेस फिटो करे फरार थी विया। एजाज वसाण ॿुधायो त मुंहिंजे सौटरन मूंखे रस्ते तां खणी हिक कमरे में बंदि करे धमकियूं ॾेई कागज़नि ते सयूं वरितियूं, जंहिं बाद मारकुट करे मुंहुं कारो करे मुछूं कूड़े नाज़ुक उज़वे ते झीर ॾेई अधु मुंहुं करे फिटो करे फरार थी विया। घर खां ॿाहिरि अधु किलो खनि मीटर ॿाहिरि निकितुमि त पुछो मुंहिंजा ॿ गाॾियुनि ते सौट ऐं हिकिड़ो अॻियां कार ते अचे पियो। मूंखे एक्सीडेंट करे खैरपुर खणी आया। खैरपुर के हिकिड़ी जॻह में महफ़ूज़ करे कुझु मूंखां लिखत वरितनि, कुझु रिकॉर्डिंग करायनि। उन खां पोइ अची मूंखे तशद्दुद कयो। तशद्दुद करे मूंखे लतीफ़ यूनिवर्सिटी वटि अची फिटो कयनि चौकीअ वटि। हुन चयो त पुलिस इतला बावजूद को बि तदारुक नथी करे। नौजवान आईजी सिंध डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर खे अपील कई त तज़लील कंदड़नि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk